नाज़रीन, तालीम खाते जो तालीम खाते में सुधारन बाबत दावाऊं रहिजी वयूं आहिनि। उस्ताद स्कूलन में खटूं रखी शागिर्दनि जी मौजूदगी में आराम करण लगा। नाज़रीन, तालीम खाते जे सुधारन वारनि दावाउनि ते को बि अमल न थी सघियो आहे। तव्हां फुटेजेस में चङी तरह ॾिसी सघो था त नशर फिरोज़ जे ॻोठ हाजी इमाम बख्श प्राइमरी स्कूल में मुक़रर उस्ताद आराम सां स्कूल में खट विझी निंड करे रहियो आहे ऐं उन जे भर में शागिर्द भॻल बेंचुनि ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि। हाजी इमाम बख्श प्राइमरी स्कूल जी अहिड़ी सूरत हाल बाबत असांखे अपडेट करे रहियो आहे बेरिया रोड जो रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो। जी शरफुद्दीन, स्कूल जी सूरत हाल बाबत छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदोलां। तालीम खाते जूं तालीम सुधारे वारियूं दावाऊं रुगो दावाउनि ताईं महदूद। नशर फिरोज़ भरिसां ॻोठ हाजी इमाम बख्श जे प्राइमरी स्कूल में मुक़रर उस्ताद ॿारनि खे पढ़ाइण बदिरां आराम करण लॻो, जंहिंजी वीडियो पिणु वायरल थी वई आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त फरीद सांगी नाले उस्ताद शागिर्दनि खे तालीम ॾियण बदिरां खट ते सुम्ही निंड कंदे नज़र अची रहियो आहे। ॼाणायल स्कूल में मुक़रर अकेले उस्ताद स्कूल खे ओताग बणाए छॾियो आहे, जॾहिं त ओताग स्कूल में टुटल बेंचूं ऐं खटूं बि वीडियो में पिणु नज़र अची रहियूं आहिनि। ॿिए पासे उस्ताद जे स्कूल वक़्त दौरान निंड करण ते ॻोठाणनि हैरानगी जो इज़हार कंदे संदसि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे, जॾहिं त हितां जूं सुञाण धुरियूं पिणु स्कूल जे अंदरि पढ़ाईअ जी सूरत हाल ते ॻणतीअ में वरितल आहिनि। जी शरफुद्दीन कीरियो, अवां जी महिरबानी।